पंहिंजे इन राज़ जी अज़मत खे सम्झी सघे थो त हुसैन आहे छा। मौला जन दुनिया में आया लेकिन ख़ालिक़ अकबर अजीब एहतमाम कयो आहे हिन हस्ती जे लाइ। इमाम हुसैन जी आमद जे राति परवरदिगार दो आलमीन ख़ुदि चइनि हस्तियुनि ते वरी नाज़ुल कई। पहिरीं वरी नाज़ुल कयईं जहन्नुम जे दारोगे खे त अॼु जहन्नुम जी बाहि खे विसार। ॿी वरी नाज़ुल कयईं हूरान जन्नत खे अॼु पंहिंजे पाण खे सिंगारे तैयार करे वञो पैगंबर खे मुबारकबाद ॾेई अचो। टी जगह वही परवरदिगार दो आलमीन नाज़ुल कई मुझे बहश्त के सिंगारियो अज मुझे जन्नत के सिंगारियो। अज वो नुमाइंदो वो हस्ती दुनिया में आयो आहे जंहिं हस्ती जे करे मां हिन जन्नत खे पैदा कयो आहे। मौला दुनिया में आया जिब्राइल अमीन अचे थो पियो। अजीब अंदाज़ जिब्राइल अमीन जो। या जिब्राइल अंजिल मा अल्फ कबीले मिनल मलाइका। जिब्राइल 1000 कबीले मलाइकन के वठी वनी पैगंबर के बरबाद अच। उन वादी मां गुज़रतो थे जिते हिकिड़ो फरिश्तो उतर के औला जे करे मौजूद आहे। हाणे इन मक़ाम ते इमाम हुसैन जी मारिफत के समझो। जिब्राइल काॾो वञे अल्लाह नबी के नवाज़ अता फरमायो और था वञो मूंखे वठी हलंदो हलो। जनाब फुतरस का जिब्राइल खां पुछे थो करे हुसैन आहे छा। हुसैन आहे केरु। वॾे शान शौक़त सां थो वञे। उते जनाब जिब्राइल इमाम हुसैन जी अज़मत के बयान तो फरमाए त फितरत को छा ॿुधाईंदो हुसैन आहे छा। हल जा इला मौतिकुन बिल इसाउसात। हुसैन दुनिया में न जे करे आयो आहे जेके इंसान गुनाहनि में गर्क थी विया अज इन पना अज हुसैन जे सदके में गुनाहनि खां आज़ाद थी निकिरी वञनि ॿाहिरि। अज ख़ालिक़ अकबर खां पंहिंजे गुनाह जी माफ़ी घुरनि। अज उहो नुमाइंदो दुनिया में आयो आहे जेको इंसाननि खे हर क़िस्म जी ग़ुलामी खां गुनाहनि खां आज़ाद करण वारो आहे। आया पैगंबर जे ख़िदमत अक़दस में सरकार मुबारकबाद हुजई। हाणे जॾहिं महिल हीअ फितरत पहिरियां चए थो मां मिस्री मुंहिंजो केरु आहे पर सड़ी वञनि था पिया। जॾहिं इमाम जे तरफ़ां हिनखे शिफ़ा थो मिले वरी बि उहो ई जुमिलो थो इस्तेमालु करे त मां मिस्री मुंहिंजो केरु आहे। लेकिन हिन जगह ते इंडिया पर कोन था सड़नि। पहिरियां पर सड़ी विया लेकिन हाणे पर सड़नि कोन था पिया। इमाम जी मारिफत जो जुमिलो आहे हिकिड़ो इमाम अज़मत जो। यानी पहिरियां तरके औला कई तकब्बुर गुरूर जे आलम में आयो सड़ी वियसि पर हीअ मक़ाम जॾहिं महिल मौला जे गहवारे मां हिनखे शिफ़ा थो मिले उहो जुमिलो इस्तेमालु थो करे छाजे लाइ। यानी पहिरियां कोई वारिस न हुयो अॼु ज़हरा जो लाल वारिस अची वियो आहे। ही ज़हरा जे लाल जो आज़ाद थियल इंसान आहे मरे फरिश्तो आहे जंहिंखे शफ़ा मिलियो आहे ज़हरा जे लाल जे गहवारे मां। इमाम जी अज़मत जो जुमिलो आहे। आया जिब्राइल अमीन अल कतरा किताब नालो आहे हुनमें त 3 फरिश्ता आहिनि जिन खां तरक़ी औला थियो। हिकिड़ो इहो फितरत साहिब ॿ ॿिया फरिश्ता आहिनि। उहे फरिश्ता पैगंबर जी ख़िदमत में आया। हिकिड़े खे चईं त इहा मसा फी हाज़ल मौलूद हिन मौलूद सां पाण खे मस कर वउद इला मकानिक। पहिरियां जंहिं मंज़िल ते हुए उन ते वञी बीह रह बस। हिकिड़े जे लाइ दुआ थो घुरे अल्लाहुम्मा बिहक़ हाज़ल मौलूद परवरदिगार तोखे अचण वारे मौलूद वासो अथई हिनखे शिफ़ा ॾे। फरिश्ता टई तरके औला टिनी कान थियो। बीमारी हिकिड़ी मर्ज़ हिकिड़ो इलाज मुख़्तलिफ़।